जी नाज़रीन, मिरपुखास ब्यूरो टाइम में अॼु वरी आउं तव्हां सां गॾु हाज़िर आहियां ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिहत खाते में अरबनि रुपयनि जा फंड हुअण बावजूदि मगर हिते मिरपुखास ज़िले जी आवाम जेको सिहत जी सहूलियतुनि खां वांझियल आहे। अहिड़ी तरह तालका कोट गुलाम मोहम्मद भुरगड़ी में जेको ॻोठु शेमीर खां रहंदा उनमें पुरसरार बीमारी सबबि जेको 1.5 महीने जे अंदरि 6 ॿारड़ा जेके मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा जेके फ़ौत थी विया ऐं साॻी तरह कुझु अरसो पहिरीं इन ई ॻोठ जे अंदरि 9 ॿारड़ा जेका फ़ौत थी विया ऐं हिन वक़्तु जेकॾहिं ॿारड़ा जेका फ़ौत थियण वारी ख़बर सिंध टीवी न्यूज़ ते नशर थियण खां पोइ सूबाई वज़ीर सिहत अज़रा पेचो नोटिस त वरितो। उन खां पोइ जेको DG हेल्थ हैदराबाद ऐं उन खां अलावा DHO मिरपुखा डॉक्टर जयराम जी अॻुवाणी जेके टीमूं उते पहुतियूं उन ॻोठु मुतासिर ॻोठु पहुतियूं सिर्फ़ु जेको आहे सैंपल उनखां वठी वरी टीमूं वापसि हलियूं वियूं जॾहिं त उते जे मुतासिर माण्हुनि जूं इहे दावूं त असां हिन खां पहिरीं बि जॾहिं इहा बीमारी आई हुई ऐं उन टाइम ते बि असां दावूं कयूं सिर्फ़ु डॉक्टरनि जूं टीमूं अचनि थियूं जंहिंमहिल मीडिया ते ख़बर हलनि थियूं उन खां पोइ सिर्फ़ु सैंपल वठण खां पोइ केर बि हिते अचण लाइ तयारु न आहे। हिननि जो चवणो त असीं ग़रीब मिसकिन मज़दूर पोरियत माण्हू आहियूं जंहिंजे करे असां वटि त हिकु त खाइण लाइ पैसा कोन्हे एतिरी महांगाई जो दौरु आहे ॿिए नंबर ते असांजे घरनि में बीमारी आहे जॾहिं त उन्हनि जे वारसनि जो इहो जेका ॻोठाणनि वटि जेका टीमूं पहुतियूं ऐं उन्हनि वटि इहो मौक़िफ़ हो त असांजा जेके मासूम ॿार बिल्कुलु ठीकु ऐं सिहतमंद हूंदा आहिनि ऐं कुझु देरि जे अंदरि ख़बर न छा आहे अचानक उन्हनि जो साह निकिरी थो वञे। हिकु ॿ केस अहिड़ा हुआ जेके इस्पताल विया पिए उन्हनि बि रस्ते में जेको आहे फौतगी ऐं उन्हनि जी थी वई जॾहिं त सिहत खाते जेका टीम DHO डॉक्टर जयराम दास जी अॻुवाणी में पहुती आहे उन्हनि सिर्फ़ु जेको आहे रवायत पूरी करण लाइ हिकिड़ो जी सूबाई वज़ीर ऐं उन खां अलावा DG हेल्थ पारां जेको उन्हनि खे मुक़ररु कयो वियो उन्हनि सैंपल वरिता मगर हुननि ॻोठनि जी कंहिं बि सार संभाल न लधी आहे न इलाइक़े जे अंदरि हुननि जी कंहिं माण्हू मदद कई आहे मगर हिन वक़्तु उन्हनि जे घरनि जे अंदरि ख़ौफ़ ऐं हिरास छायल आहे। तक़रीबन हिन वक़्तु 20 खां वधीक अहिड़ा जेका ॿार आहिनि जेको साॻी बीमारी जे अंदरि मुब्तला आहिनि ऐं उन्हनि जे माइटनि जो चवणो त हिननि खे का बि बीमारी वग़ैरह त नथी हुजे अचानक थोरो साह में तकलीफ़ थिए थी उन खां पोइ जेको आहे फ़ौत थी था वञनि। हाणे ॾिसिजे त सिहत खाते पारां जेका जोड़ियल टीम आहे उहो केतिरो असरु थिए थी ऐं अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो जी सिंध TV सिहत खाते खे जॻाए छॾियो अहिड़ी तरह 2 ॾींहंनि ताईं अॼु ॿिए ॾींहुं जेको आहे सिहत खाते पारां उते जेको मुफ़्त जेका तिबई कैंप लॻाए छॾी आहे ऐं उते इलाजु कनि पिया ऐं इहो सिर्फ़ु इन टाइम ते जंहिंमहिल मीडिया जो इशू हुजे थो या मथां खां जेका सिहत वारी सूबाई वज़ीर नोटिस वठे थी उहो उन्हनि खे खाना पूरी करण लाइ कयो थो वञे। हाणे ॾिसिजे त जेका DG हेल्थ पारां जेका टीम जोड़ी आहे ऐं उन खां अलावा DHO पारां जेका सूबाई वज़ीर सिहत जी जेका आहे हिदायतनि जेका टीम जोड़ी आहे हाणे कहिड़ो उन्हनि जी रिपोर्ट थी अचे छा रिपोर्ट ठाहे मथे कनि था छा उन्हनि ॻोठाणनि खे रिलीफ मिले थो या नथो मिले। अचो त उन हवाले सां उतां जे जेका रिपोर्टर जावेद कालरू उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे उन्हनि तव्हांखे ॻाल्हि ॿोल था ॿुधायूं उन्हनि जा छा चवणा। लोड बधे उनके सुमारियो आहे मानी खाराए उनके पानी पियारे उनके सुमारियो त भई हाणे सुती पई आहे उनके उथारियो उनमें साह कोन्हे। बट असांखे ख़बर कोन थी पवे जॾहिं घर वठी अचूं था उन्हनि जो भले उन्हनि खे दवायूं बि खारायूं नेबुलाइज़र लॻायो कुझु टाइम ते उन्हनि खे फ़ाइदो आयो ख़बर कोन्हे उन खां पोइ उन्हनि जी डेथ थी वञे थी। ॿारनि जो वाक़ियो हिन ॻोठ जे अंदरि ई थियो उन जे लाइ टीम आई आहे गवर्नमेंट जी महिरबानी आहे। यहाँ पे कुछ अनएक्सप्लेन डेथ्स हुई हैं जिसकी वजह से DHO और दूसरी टीमों ने हम यहाँ बहुत सारी टीम्स मिलकर आई हैं। हम तमाम बीमारियों को यहाँ पर देख रहे हैं। यहाँ पे मुफ्त दवाइयाँ भी दी जा रही हैं। जी
नज़ीर बिल्कुलु हींअर त असां तालकेकोट गुलाम जे ॻोठ शेमीर होटल में मौजूदु आहियूं, जॾहिं त हिते जेके पुसरार विघे 6 पुसरार बीमारी विघे 6 खां 7 जेके आहिनि ॿारड़ा 5 सालनि खां घटि उमिरि वारा फोत थी चुका। उनखां पोइ सिंध टीवी न्यूज़ जी ख़बर नशर थियण खां पोइ जेको आहे सूबाई वज़ीर ऐं DG हेल्थ जेको आहे सूबाई वज़ीर हेल्थ नोटिस वरितो। उन खां बाद में जेको हिते टीमूं पहुतियूं आहिनि ऐं उन्हनि सां टीमनि खां बाद में जेको हिते असां जेके मुतासिर ॻोठाणा आहिनि उन्हनि सां मिलूं था ऐं डॉक्टरनि सां मिलूं था। हुननि जो छा चवणु आहे? साईं के ॿारड़ा उहे ई हुआ जेके सुमारे लोॾनि में असां पंहिंजे कमकार खे मायूं कमकार खे शुरू थी वियूं, उन हिसाब सां जीअं वापसी उन्हनि मायुनि ॿारनि पंहिंजनि खे खयो त उन्हनि में साह कोन हो। 2-3 ॿारड़ा ईअं विया आहिनि, 2 ॿारड़ा जेके आहिनि सो उन्हनि खे थोरो नज़लो ज़ुकाम बि हुयो, उन जी वजह सां विया। ऐं उन खां पोइ हिते सहूलियत असांखे कंहिं बि क़िस्म जी कान्हे, इन जे करे कान्हे त सहूलियत आहे मेन रोड ते असीं वेठा आहियूं, सिविल हॉस्पिटल बि नज़दीक आहे, पर उते हींअर बि तव्हांखे 10 ॿारड़ा मूं ॾेखारिया आहिनि जिन्हनि खे ख़ारिश जो मसइलो आहे, चमड़ी जो मसइलो आहे। 2 गोरियूं ॾेई उन्हनि खे रवानो करे था छॾीनि, वरी उहे वापसि ॿारड़ा अची था वञनि। जेके मेन माण्हू हिते असां वटि हिकिड़ो ई डॉक्टर अलाह ॾितो आहे जेको असांजो घणो ख़्यालु कंदो आहे। बाक़ी ॿिया त हिते जेका बि सिविल हॉस्पिटल आहे असांजी हिन जी का बि सहूलियत न आहे, का बि सहूलियत न आहे। 8 ॿारड़ा मरी विया आहिनि। उन खां पोइ अॼु असां वटि इहा टीम आई आहे, उन्हनि हू पुछगाछ कनि पिया त बाबा हीउ छा मसइलो आहे कीअं आहे। हाणे उन्हनि ॿारनि जो टेस्ट थिए, उन्हनि जो अंदाज़ जी ख़बर पवे त केतिरी सहूलियत आहे। बाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत कोन्हे। अच्छा, ही केतिरे टाइम में जेके 7-8 ही तक़रीबन थी विया आहिनि 1.5 महीने खां, माना 1 महीनो 15 ॾींहंनि जे अंदरि में 7 खां 8 ॿारड़ा विया आहिनि। अच्छा, हिन ॿारनि खे बुखार ईंदो आहे या कुझु बि न, नंढड़े ॿारनि खे खाराए पीआरे सुम्हारिबो आहे झोलनि में सुम्हारे, ऐं उन्हनि जूं वालदाऊं जेके आहिनि सो कमकार में शुरू थी वञनि। कमकार करण जे बाद वरी उन्हनि जो को खीर पीआरण जो या मानी खाराइण जो टाइम थींदो, उथारण जो टाइम थींदो आहे, ओॾी महिल उन्हनि खे उथारण जी कोशिशि कंदा आहिनि त उन्हनि में साह ई कोन थो अचे। उहे वापसि उन्हनि इहो ई चयो त बाबा हीअ दवा हीअ गोरी आहे, डिपूं बि लॻायूं, इहा दवा गोरी तव्हां खारायो सेट थी वेंदो, पर उहे सेट कोन थिया, इंतकाल करे विया। अच्छा, छा करणु खपे जी जेको हाणे इन जे लाइ इहा शइ करणु घुरिजे त पहिरियों नंबर त असांजी जेका सिविल हॉस्पिटल आहे असांखे जेका नज़दीक आहे, पहिरियों फ़र्ज़ु त असांजो उन ते थिए थो, उन शहर ते थिए थो, उन शहर जे माण्हुनि MN MP ते थिए थो, जेको असां उन जा ॻोठाणा आहियूं, उन्हनि जे पाड़े जा आहियूं, त उन्हनि खे इन शइ जो ख़्यालु करणु घुरिजे त असांजा ॻोठ आहिनि पाड़े में, ऐं उन्हनि डॉक्टरनि खे बि उहे दवाऊं उते रखणु घुरिजनि। एमरजेंसी को ॿारड़ो अचे थो बीमार त उन जे लाइ फौरी तौर असां उनखे दवा दारियूं ॾियूं त उनजी सेहतमंदी अचे। बाक़ी अलाह जी कुदरत अलाह ई ॼाणे थो, जेको अलाह जी तरफ़ां वञिणो हूंदो त उनखे डॉक्टर जा असां कुझु कोन था करे सघूं, पर जेको दवाउनि जे ज़रिए वञे पियो त उहे दवाऊं सिविल हॉस्पिटल में मौजूदु कोन आहिनि। उन्हनि खे असांजो इहो ई अर्ज़ु आहे त भई इहे शयूं जेके आहिनि सो मौजूदु रखनि, ऐं जीअं त को पाड़े जो या ॻोठ जो को ॿारड़ो उते वञे फौरी तौर उनखे कंहिं क़िस्म जो को फ़ाइदो मिले। हाणे हिकिड़ो यतीम ॿारु आहे जंहिंजे लाइ को उहो यतीम ॿारु उते वञी सिविल हॉस्पिटल ते खणी था वञनि, उनखे चवनि था बाबा हिनखे त जल्दी तव्हां मीरपुर ख़ासि पुॼायो। उहो आहे यतीम त मीरपुर ख़ासि वञे कीअं? उन शइ जी सहूलियत तव्हां पाण वटि रखो न। उन ते MBC डॉक्टर वेठो हूंदो आहे, उनजो ख़्यालु आहे त उहे शयूं उते पूरियूं करे रखे। उन खां बाद में अगरि जेको ॿारड़ो वञे थो त अलाह जी रज़ा आहे, पर माण्हू कोशिशि पूरी करे। जेके हिते तालका अस्पताल आहे या ई पंहिंजो BHU कोट मिरस आहे जी, हिन में न दवायूं आहिनि न वरी रिस्पॉन्स आहे का कंहिं क़िस्म जो कोन्हे, कंहिं क़िस्म जो कोन्हे। अॼु ऐं सभिनि खे ख़बर, हर माण्हू खे ख़बर आहे इन शइ जी, हर माण्हू जा ॿारड़ा वञनि था, उन्हनि खे ख़बर आहे इन शइ जी, इन शइ में को कंहिं क़िस्म जो को फ़ाइदो ई कोन्हे। जी हाँ साईं, मुंहिंजी पंहिंजी छोकिरी इंतकाल करे वई आहे, घणी उमिरि आहे? तक़रीबन 1.5 साल जी हुई, ऐं मुंहिंजो पंहिंजो भाइटियो उहो बि तक़रीबन 12 महीना 1.5 साल जो, उहो बि इंतकाल करे वियो। अच्छा, छा थियो हुनखे? छा महसूस थियो? बुखार हो या खंघि हुई? साईं मुंहिंजी नंढड़ी खे सिर्फ़ु हिकिड़े ॾींहुं बुखार आयो, हुनखे बुखार जी सिरप पीआरी वरी सेट थी वई। उन ई ॾींहुं राति जो कुझु तबियत नासाज़गार हुई, पोइ ॾींहं जो डॉक्टर लाॾे वटि खणी वियासीं। हुन ॾिठो, हुन चयो मुंहिंजी सम्झ में पुटु कोन थो अचे, तव्हां मीरपुर ख़ासि पुॼो। लेकिन एतिरे में मीरपुर ख़ासि न पुॼी सघियसि, नंढड़ी इंतकाल करे वई। साईं मुंहिंजी नंढड़ी खे एतिरो टाइम ई कोन मिलियो जो किथे खणी पुॼां। ऐं मुंहिंजो जेको भाइटो इंतकाल करे वियो आहे, हू सुबुह साण निंड मां उथियो आहे ठीकु ठाकु, हुनखे मां खीर पीआरियो आहे, खीर पीआरे सुम्हारियो आहे। 5-10 मिंटनि खां पोइ जेकॾहिं वापसी हुनखे खणणु वई आहे त हुन में साह ई कोन। हाणे ख़बर नथी पए त अहिड़ी कहिड़ी बीमारी आहे जेका यकदमि अटैक करे थी। साईं हीअ जेके 2 ॿार इंतकाल करे विया आहिनि, इन्हनि खे त डॉक्टर ताणी खणी कोन पुॼी सघियासीं, त छा ॿुधाईंदा असांखे। बाक़ी ॿिया जेके इंतकाल करे विया आहिनि, जेम्स आबाद में बि ॾेखारियो,
ॿिनि टिनि डॉक्टरनि खे मीरपुर खां रेफर कयो, उते बि ॾेखारियो, इलाज जे दौरान ई इंतकाल करे विया। सरकारी अस्पताल आहिनि उते तव्हांखे इलाज जो या दवाउनि जो रिस्पॉन्स मिले थो, माना डॉक्टर ताउन कनि था? हा साईं, बिल्कुलु कनि था, उहो मसइलो कोन्हे को। ॿाहिरि असां जेकॾहिं को पेशेंट आहे उनखे खणी वञूं था, अस्पताल में दवा मिले थी, गोरी बि मिले थी, उहो ॻाल्हि कोन्हे को, डॉक्टरनि खां शिकायत कोन्हे को। बाक़ी बीमारी आहे उन जी ख़बर नथी पवे, उन जी रिक्वेस्ट आहे त अचनि हिते ॾिसनि, विज़िट कनि, उन्हनि जी टेस्ट कनि त हुननि में छा बीमारी आहे, छाजे करे इहो थिए पियो, इन लाइ अची विज़िट करे ॾिसी वञे। अॼोकी जेको टीम आई आहे इन में ताईं मुतमिन आहियो जेको हींअर टीम आई? जी साईं, बिल्कुलु मुतमिन आहियूं, इन्वेस्टिगेशन हले पई, असां पंहिंजा तासुरात उन्हनि खे ॿुधायूं पिया, इंशाअल्लाह सुठो रिज़ल्ट ईंदो। सर कंडीशन बिल्कुलु सही हूंदी आहे, को न तबियत ख़राबु हूंदी आहे, न कोई अचानक सां बुखार ईंदो, थोरो साह जी तकलीफ़ थींदी, साको थींदो, बुखार ईंदो, उन खां पोइ डॉक्टर्स वटि पहुचायो, कुझु मेडिसिन्स खणे ईंदासीं, नेबुलाइज़र लॻायो, ॿार थोरी देरि ताईं उनमें को फ़ाइदो अचे थो, ठीकु थिए थो, उनखां पोइ जेॾी महिल ॿिए दफ़े उहो बीमार थिए थो, उनखे डॉक्टर्स खां पहुचण खां पहिरीं उनजी डेथ थी वञे थी। ऐं डेथ थियण जेॾी महिल डेथ थिए थी न, उन टाइम ते ॿार जो कलर हूंदो आहे बिल्कुलु येलो थी वञे थो, पीलो कलर थी वञे थो, रत बिल्कुलु सुकी वञे थो, इहो ई थिए थो। इहो जेको असांजो हिकिड़े ॿार में थियो, ॿिए में थियो, टे में थियो, ईअं मतिलबु थींदा रहिया, 7 थिया आहिनि असांजा ॿार, 6-7 जेके जिन्हनि जी डेथ थी आहे, उनखां पोइ असांखे इनजी इहो ई चवंदा, असांखे ख़बर कोन्हे थी बीमारी कहिड़ी आहे। अच्छा, केतिरो टाइम लॻे थो जीअं माना टाइम उन्हनि खे ॾींहुं बि कोन थो लॻे, 2 खां 3 कलाक जस्ट 2 खां 3 कलाक जे विच में ई इहो थिए थो। अच्छा, पोइ तव्हां जेको डॉक्टरनि खे चेक करायो उन में मर्ज़ जो कोन ॿुधायो? हू चवंदा नॉर्मल बीमारी आहे, बुखार आहे, जेको साको नॉर्मल ई आहे। उन्हनि खे बि उन्हनि जेका असां पोस्टमार्टम करे करायो कोन्हे कंहिं ॿार जो, असांखे वधीक ख़बर पवे थी छा आहे मसइलो छा आहे। अच्छा, इन खां पोइ जेके सरकारी PPH जेको मेरठ सां या तालका अस्पताल कोट गुलाम अहमद जी, इन में तव्हांखे डॉक्टरनि जे हिसाब सां या दवाउनि जे हिसाब सां या टेस्टनि जे हिसाब सां को रिस्पॉन्स मिलियो आहे? न उहो बि इहो नॉर्मल, जीअं डॉक्टर प्राइवेट खे ॾेखारियो या कोई गवर्नमेंट वारे खे ॾेखारियो, उहो सभु हिकु ई उन्हनि जो रिस्पॉन्स ॾियनि था त नॉर्मल आहे, नॉर्मल साको या बुखार आहे। बट असांखे ख़बर कोन थी पवे, जॾहिं घर वटि अचूं था उन्हनि जो, भले उन्हनि खे दवायूं बि खारायूं, नेबुलाइज़र लॻायो, कुझु टाइम ते उन्हनि खे फ़ाइदो आयो, ख़बर कोन्हे, उन खां पोइ उन्हनि जी डेथ थी वञे थी। ऐं डेथ थियण जेॾी महिल ॾिसूं था डेथ थियण वारी हूंदी आहे, उन टाइम ते बिल्कुलु ब्लड सुकी वञे थो। तो वाकई इहो सही आहे, ॿारनि जी कमज़ोरी आहे, बरसात में कमज़ोर थी विया आहिनि, उन जे करे खाधो खुराक ॿारनि जो मिले कोन थो। एॾी डॉक्टरनि बि तवजा कान्हे का जो उन्हनि जी कोशिशि कनि, टेस्टूं कनि, ॾिसनि, सो बि कोन्हे को। इन जे वजह हिक ॿिए जे 5-6 ॿार असांजो मुंहिंजो लपला ॾे, मुंहिंजे त घर जो कोन्हे, मुंहिंजे पाड़े जो त आहे, मुंहिंजे ॻोठ जो आहे, मुंहिंजे बचनि जो भाउरनि जो आहे, उहो जहिड़ो घर मुंहिंजो ई आहे न साईं। बसि कंडीशन इहा ई हुजे थी त बसि कमज़ोर थियो वञे, अलाह पोइ थोरो घणो वरिते परते झुकाव लंबो वरिते परते पोइ दवा गोरी जेके अस्पताल ते वञूं था, मिले थी सम्झा कान्हे का, कमज़ोर थियो पाणी बिल्कुलु वाटर जो पाणी पिए आहे, बोरीगल जा पाणी पिए आहिनि, सभु कुझु आहिनि, इहे बि पीअनि पिया, उन्हनि जो को मसइलो ई कोन्हे। डॉक्टर वग़ैरह इहे असांजे ॻोठ में त कोन्हे, बसि छाड़ियुनि में त आहिनि। हाणे असांजी अस्पताल ॾाढी वारी आहे त वेझी आहे, जेकॾहिं हेॾा मोहम्मद हाशिम यूनिवर्सिटी जेकॾहिं उहा बि असांखे वेझी आहे, दिलसवाद आहे, कोन था कनि, तवजा कोन था कनि, छा वञूं था जेकॾहिं 2 गोरियूं या 3 गोरियूं या हिकिड़ी दवा जी चल बुखार वरी ॾियो चल बाबा ने सही थी वेंदो हलियो, ॿार जी उहा ई हालत लॻी पई आहे। नथियूं मिलनि, मसइलो त इहो ई आहे न, जे तवजा हुजे, कोशिशि हुजे, सार ख़ुदा जो आहे, कंहिं इंसान जे हथ में कोन्हे, न को कंहिं डॉक्टर जे हथ में आहे, उहो दाणी जो आहे, बाक़ी त कुझु तवजा हुजे उहा आहे कान डॉक्टर जी। जी नाज़रीन, ॻोठाणनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी, हुननि ॻोठाणनि जो इहे ई दावो हुयूं त हिकु त सिहत जूं के सहूलियतूं न आहिनि, जेकॾहिं अस्पताल में वञूं था उते असांखे सिर्फ़ु हिकिड़ी गोरी या का दवा ॾेई वापसि मोटाए था छॾनि, मगर असांजी केर बि देखभाल नथो करे। ऐं जेकॾहिं कोट गुलाम में वञूं था, चाहे मिरपुखास वञूं था, हिते एतिरा त फंड आहिनि, मगर उन बावजूदि हिते केर बि ॾिसण लाइ असांखे तयारु कोन्हे, जंहिंजा करे असांजा नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार तड़पी तड़पी फ़ौत थी था वञनि। ॻोठाणनि मुतालबो कयो आला अख़्तियारनि खां त नोटिस वठी जेको असांजे ॻोठ जो जेको पाणी चकास कयो वञे, जेका असांजे ॿारनि जो जेको आहे मुस्तक़बिल इलाजु कयो वञे, त जीअं असीं पंहिंजा मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बचाए सघूं। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ असीं तव्हां सां गॾु हाज़िर थींदा। नंढी साई खां पोइ असीं तव्हां सां गॾु हाज़िर।
जी नाज़रीन, सूबाई वज़ीर सिहत पारां जी नोटिस वरितो उन हवाले सां जेको ॻोठु जेको शहमी रिंद पुरसरा नमूने सां जेके बीमारी में मुब्तला ॿार हुआ उन्हनि ॻोठ में उते पहुता आहिनि। ॿिए ॾींहुं जेका मेडिकल कैंप जेका क़ाइमु कई आहे ऐं उहो मुफ़्त उन्हनि खे जो इलाजु कयो पियो वञे। ॻोठाणनि जूं इहे दावूं आहिनि त असांखे हिकु त चमड़ी जी बीमारी आहे, ॿिए नंबर ते मुख़्तलिफ़ जेके बीमारियुनि में वकिड़िजी विया आहियूं, पोरियत आहियूं, ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं। हिते जी ताज़ी बरसाति आई उन टाइम ते बि असांजी तमामु घर बर सभु पाणी हेठि हुआ ऐं असां ग़रीब मिसकीन वटि खाइण लाइ कुझु कोन्हे ऐं वरी मथां असांजे ॻोठ में एतिरियूं त बीमारियूं आहिनि। जॾहिं त ॻोठाणनि जूं इहे पिणु दावूं आहिनि त असांजे ॻोठ जे अंदरि जेकॾहिं भर पासे में अताई डॉक्टरनि बाक़ी ॿी का बि अहिड़ी इस्पताल में अगरि वञूं था उते सिर्फ़ु डॉक्टर असांखे नाले माता ॾिसनि था। पर आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु सिहत खाते में अर्बन रुपयनि जा फंड आहिनि। मिरपुखार डिवीज़न जी हेडक्वाटर जी सिविल अस्पताल उन फंड आहिनि ऐं DHO वटि जेके फंड आहिनि उन बावजूदि जेका आहे तालका अस्पताल जेका कोटगुलाव उन वटि फंड आहिनि उन बावजूदि जेका आहे हुननि जो को बि इलाजु नथो थिए। ऐं अहिड़ी तरह अचो त जेका जावेद कालरू हुननि सां ॻाल्हि ॿोल जेका कई आहे मुतासिरनि सां ऐं जेका टीम उते पहुती आहे, अॼु 2 टीमूं उते पहुतियूं आहिनि जेको सिंध हुकूमत जे ताउन सां ऐं सूबाई वज़ीर सिहत जेका आहे उन जी हिदायतनि ते उहे बि टीमूं जेको DHO जी अॻुवाणी में पहुतियूं आहिनि। हिन वक़्तु हाणे ॾिसिजे त 2 ॾींहंनि खां मुसलसल उहे टीमूं उते पहुतल आहिनि, डॉक्टरनि जे माहिर डॉक्टर उते पहुतल आहिनि। हाणे ॾिसिजे त हुन बीमारी ते ज़ाब्तो थिए थो या नथो थिए। ऐं हिन वक़्तु अॼु बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं उते अॼु मेडिकल कैंप लॻाई त साॻी बीमारी में हिकु मासूम ॿारड़ी जेका उते तड़पंदी अचानक उनखे तकलीफ़ थी जंहिंखे मिरपुखार सिविल अस्पताल में रेफर कयो। अचो त हुन हवाले सां जावेद कालू उतां जो जेको आहे ॻोठाणनि सां ऐं हितां जेके आयल डॉक्टरनि जिन अॼु मुफ़्त जेका तिबई कैंप लॻाई आहे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। हुनजी जावेद कालू जी रिपोर्ट था ॾिसूं हुनजो छा चवणु आहे। मां में जेके बि 6 वफ़ात करी ॿार हिननि खे गुसल मोई ॾिना आहिनि। हिन में 2 नियाणियूं बि हुयूं हुननि खे त गुसल मोह कोन ॾिना, बाक़ी जेके छोकिरा हुआ उन्हनि खे गुसल मोई ॾिना। लेकिन जेॾी महिल गुसल ॾियणु आया उन्हनि जा असां कपिड़ा वग़ैरह लाथासीं न त को बि उन जे जिस्म ते को दाग कोन हो, को फट वग़ैरह कोन हो, को बि बीमारी हिकिड़ो इंसानु वफ़ात कंदो पीलियो थींदो आहे उनजो जिस्म बि बिल्कुलु सही सेट, ना को पीलियो, ना को उन्हनि खे को दाणा हुजनि, ना को उन्हनि खे रत जी बीमारी। जीअं तव्हां ॾिसी था सघो हीउ छोकिरो हिननि खे रत जी बीमारी आहे, लेकिन हुननि 6 ॿारनि खे को रत जी बीमारी कोन हुई, को बि उन्हनि खे बीमारी कोन हुई, बिल्कुलु सेट हुआ। उन्हनि जो जिस्म बि माशाल्लाह सही हो, लेकिन ख़बर न आहे कहिड़ो वारिस आहे जेको वो उन्हनि खे उन बीमारी में विकोड़जी थो वञे। केतिरा ॿार आहिनि हेसिताईं जेके आहिनि हींअर हिन ॻोठ में तक़रीबन 6 ॿार हिन बीमारी में वफ़ात करी विया आहिनि। जी हा, अहिड़ी वरी ॿी अहिड़े ॿार जी कंडीशन आहे छा ॻोठ में अहिड़नि ॿारनि जी अहिड़ी टाइप जी बीमारी? फ़िलहाल त अञा कोन्हे अहिड़ी, बाक़ी वधीक रब खे ख़बर आहे। पहिरीं साल 15 साल पहिरीं बि इहो ई वाक़ियो पेश थियो हुओ ईअं ई, जंहिंमें हफ़्ते में 10 ॾींहं में माना ईअं छोकिरो हिकिड़ो नंढो ॿारु वफ़ात करे वेंदो, तक़रीबन 9 ॿार वफ़ात करी विया हुआ। 15 सालनि खां पोइ अॼु वरी बि इन ॻोठ में इहो ई वाक़ियो पेश आयो आहे। जी हा, हीअ जेके इस्पतालूं आहिनि या जेके आहिनि गवर्नमेंट मर्कज़ इन में छा दवायूं बवायूं या इहो देखभाल थिए थी? देखभाल त बसि ॿार वेंदा आहिनि अस्पताल ते खणी, पोइ उते हाणे कहिड़ियूं दवाऊं आहिनि, को डॉक्टर आहिनि ना आहिनि, इहो वलाउ आलम असां मस्ती ते हूंदा आहियूं। बाक़ी केतिरनि सालनि जो? सर 1.5 साल जी नंढड़ी बीमार आहे। अच्छा, छा थियो, कीअं थियो? सर वो सही हुई, थोरो थोरो जीअं उनखे महसूस खाई पी वेठी मां जी झोली में, बस उते उनजो डेथ थी। अच्छा, अचानक ओचितो ही जी न बुखार न खंघ न को का जी ना उन टाइम कुछ न। अच्छा, हाणे घणा ॿार पहुची चुका आहिनि? हिते 6 खां 7 थी चुका आहिनि, 8 ना। उहो जेको ॿार जंहिंजो वठी वियो आहे उनजो वालिदनि सां ॿुधाईंदो, हाणे आउं मुंहिंजो वठी वियो आहे त आउं ॿुधाईंदुसि न, उहो जंहिंजो आहे उनखां तव्हां पुछा करे सघो था। ना कुछ बि ना उन टाइम सही हुई, बिल्कुलु तयारु हुई। जी हा, नाश्तो वाश्तो करे मां जे थंज पीती पिया उन टाइम बस उन दम ॾिनो। घणी उमिरि? 1.5 साल। अदा इहो असांखे बि मीडिया में ई ख़बर पई हुई ऐं आऊं BHO हाशम उड़ी ते हूंदो आहियां, त हाणे इन लाइ टीम आई आहे, DHO साहब आया आहिनि, ॿिया असांजा चाइल्ड स्पेशलिस्ट बि आहिनि, पैथोलॉजिस्ट बि आया आहिनि ऐं इनशाला सॉर्ट आउट कयूं था
त छा मसइलो थियो आहे कीअं थियो आहे, अलाह करे त अॻिते लाइ बि न थिए। इनशाला हाणे उपाउ वठजनि पिया, मेजर अहिड़ा खयूं पिया जंहिंमें हाणे अॻिते लाइ वरी ईअं न थिए। फ़िलहाल लाइ ज़ाहिर आहे हीअ अंडर इन्वेस्टिगेशन आहे, त इन्वेस्टिगेट कयूं त इहो छो थियो ऐं छाजे लाइ थियो। न आम तौर ते छो जो ॿारड़ा नंढड़ा ॿारड़ा हुआ ऐं हीअ चवनि था ऑल ऑफ सडन थियो आहे, यानी को बीमारी कोन हुई, के सिम्टम कोन हुआ, सिर्फ़ु 2 ॿारड़ा आहिनि जिन में सिम्टम हुआ जेको लॻे थो त नमूनिया जे करे या कुझु थियो। बाक़ी जेके 4 ॿारड़ा आहिनि उहे चवनि था ऑल ऑफ सडन, यानी उनखे को बि सिम्टम कोन्हे, इवन डॉक्टर ताईं पुॻे ई कोन्हे, अञा डॉक्टर खे ॾेखारण जी ज़रूरत हुई, नॉर्मल सुता आहिनि ऐं वरी उथिया ई न आहिनि ॿारड़ा। सर उन जे लाइ हाणे इहो कयूं था त जेको पाणी इस्तेमालु थिए पियो उन जी टेस्ट करायूं था, उन खां सवाइ ॿारनि जी ख़ुदि इन्वेस्टिगेशन ब्लड वग़ैरह ही जी मलेरिया जी आहे उहो चेक कयूं था, या मुख़्तलिफ़ वायरस वग़ैरह जी उन जी चेक कयूं था। इनशाला होपफुली त अलाह कंदो इहो मसइलो हल थी वेंदो ऐं कोन थींदो अॻिते लाइ इनशाला। साईं असांजा ॿार बीमार आहिनि, जीअं आम ख़ासि हुननि खे दम साको बुखार वग़ैरह आहे, हिननि खे इहो ई विंटोलिन जी गोरी या जीअं नेमुलाइज़ करे वक़्ती तौरु उहो फ़ाइदो आहे। बाक़ी जीअं मुकमिल वैक्सीन थिए या हिननि जी को अहिड़े इंजेक्शन टेस्ट वग़ैरह अॻिते पोइ अहिड़ी का बि शइ न आहे। बाक़ी हाली असां वटि दवाऊं पियूं आहिनि जेके पीआरूं पिया, पर उन्हनि में फ़ाइदो कोन्हे। हींअर बि नंढड़े खे ॾिसो खंघि साको आहे, इहो ई बसि नेमुलाइज़ करे ऐं जेको आहे सो रवानो कनि था। असांखे अञा ताईं त ॿारनि खे ॾिसनि पिया, कोशिशि कनि पिया, चवनि था कैंप लॻायूं था, टेस्टूं कनि पिया, अलाह ख़ैर करे इनशाला। फ़िलहाल त अञा टेस्ट कोन कई आहे, अञा ॿारनि खे चेक कनि पिया, त हाणे हिननि खे इन जे करे असां घुरायो आहे त ॿारनि जी टेस्ट कनि का वैक्सीन कनि, साईं वारनि खे इन जे करे घुरायोसीं। जी हा, अञा ताईं न वरितो अथनि, अञा ॾिठो अथनि ॿारनि खे, अञा सैंपल वग़ैरह ॿारनि खे बाक़ी इहे बि ॾिसनि पिया, अञा ताईं त कोन वरितो अथनि। बालों की झटके की बीमारी है, सारे 6-7 बार यके गड गए हैं गोठ विची वहीं तो लाया सा आखे। हाँ बे बालों को सबने को है खंघ साका बुखार वो ठीक के नहीं के बाल सारे बस रात दा जे थींदा त सुरदा वेंदन जे सुबह नाल थींदा से जो भरण कोनी आगे वेंदन हले झटपट इस नहीं हुन खबर असां कोनी कद क्या मसला सब सुधना ही पौंदी बाल सारे बस झटपट हले वेंदन खबर ही कोनी पौंदी कोई अस्पताल पुजदा को पुजदा भी कोनी को। हाँ इथों दवा देंदे पे ना, क्या देंदे पे दवाई दे डालना पहला जा टेस्ट करें डालना दवाई दे डालना। अदा ये बाला दी तबीयत सही कान है, साका बाला को थिया वही साके करूं बस घणे बाला को थिया 6 बाल मर गए। हाँ अच्छा अग जो कोई वबा आई बाल मोए है क्या? हाँ वो 10 साल अगे 8 बाल मोए है वही ही साके दे कहे खबर कोनी पवंदी थी केड़ी वबा आंदी है जो तारे गोठ से ना नहीं खबर पवंदी मिनट 5 जा 8 बाल मस रहंदे तो बाल हले वेंदे डॉक्टर तक ही नहीं पुजदे झटका थी दले अले क्या खबर ही कानी सुई पी बाला को कानी पुजदी जगह पर तकलीफ हुई तमाम घणी उन जे लाइ असां अर्ज़ कयो उन जे लाइ गवर्नमेंट असांजी वरी सुठी मदद कई है। गोठ साईं मीरा जी लुथुल्ला खान टालपुर बस स्टॉप शामिर होटल जी साईं नहीं 6-7 बारनि जो वाक़ियो हिन गोठ जे अंदरि ई थियो उन जे लाइ टीम आई है, गवर्नमेंट जी महिरबानी है, गवर्नमेंट डॉक्टर सुठो तावन कयो, सुठी मदद कई है, सुठो इलाज थिए पियो, जेको दवा गोरी डॉक्टर पंहिंजे हिसाब सां मर्ज़ जे हिसाब सां सभु कंहिंखे ॾीनि पिया पंहिंजी। साईं इहो अॻु में हिकिड़े चकर 15-16 साल पहिरीं बि थियो, उन में बि ईअं ई टीम असां वटि आई हुई, वरी हाणे ॿियो चकर हींअर थियो, उन टाइम में बि तक़रीबन 10 खां 12 हुआ वधीक हुआ, उन में डॉक्टर गुलाम गौस बि आयल हो, ॿिया बि डॉक्टर ईअं घणा तक़रीबन मीरपुर जा आसे पासे जमशाबाद जी डिगड़ी साईं अॼु खां 15 साल पहिरीं जी उहा बि कोई हिकिड़ी वबा हुई बीमारी जी, जी हाणे हींअर कोई अहिड़ी वबा थी वई, इन वबा जे ज़रिए कोई बीमारी अचे थी जेको झटको थिए थो, बाक़ी हूँ माशाल्लाह सभु सेहतमंद हूंदा आहिनि, ठीकु ठाक हूंदा आहिनि। ना से अॼु ॼाण उहो त डॉक्टर पाण ॿुधाइनि त छा पियो थिए, उहो त डॉक्टरनि जो कमु आहे ॿुधाइनि, असांखे त उन शइ खे ख़बर कोन्हे। इहो अॼु खां कुझु 8-10-12 साल पहिरीं बि थियो हो, त उन में बि लाॻीठा 5-6 ॿार हीअं जीअं एक्सपायर थी विया, वरी 10-15 साल खां पोइ हींअर जेको आहे सो ही लगातार थियो आहे, हफ़्ते सवा जे अंदरि में ई थियो आहे। हा हिकिड़े ई पाड़े में मुंहिंजा भाइटा मुंहिंजे भाइटनि जा 2 जा हिकिड़ी छोकिरी हिकिड़ो छोकिरो विया आहिनि, तंहिंखां पोइ सौट जा विया आहिनि, 5-6 ॿार हिते थिया आहिनि।
तंहिंखां पोइ हींअर त टीमूं कल्ह पिया आयूं आहिनि, वरी अॼु बि आहे टीम चेक कनि पिया, TB जो बि कनि पिया, बलगम आहे या हेपाटाइटिस बी, कारी साई, इन में कनि पिया। जी नज़ीर, जीअं त तव्हां हिते मुतासिर जेका ॻोठाणा हुआ उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन खां पोइ जेके डॉक्टर आहिनि उन सां बि ॻाल्हाइण जी कोशिशि कई, जॾहिं हिते जेके डॉक्टर आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त बीमारियूं जेके आहिनि असां जाइज़ो वठी रहिया आहियूं, जॾहिं हिते जेके ॻोठाणा आहिनि उहे जेके आहिनि सरकारी अस्पताल में सहूलियतूं न हुजण जूं दावूं करे रहिया आहिनि ऐं डॉक्टरनि पारां रिस्पॉन्स न मिलण जूं दावूं करे रहिया आहिनि। जॾहिं त ॻोठाणे जो इहो बि चवणु आहे DG हेल्थ ऐं सूबाई वज़ीर हेल्थ जे चवण ते जो हुकम ते जेको हिते टीमूं त पहुचियूं आहिनि, पर उनजे बावजूदि टीमनि वटि जेको आहे न टेस्ट सैंपल वरिता विया आहिनि, न को लेबॉरेटरी आहे, उन सबबु जेको आहे हीउ इलाजु असांजो कहिड़ो थींदो। जी नज़ीर। जी नाज़रीन, ॻोठाणनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी, हुननि ॻोठाणनि जो इहे ई दावो हुयूं त हिकु त सिहत जूं के सहूलियतूं न आहिनि। ॻोठाणनि मुतालबो कयो आला अख़्तियारनि खां त नोटिस वठी जेको असांजे ॻोठ जो जेको पाणी चकास कयो वञे, जेका असांजे ॿारनि जो जेको आहे मुस्तक़बिल इलाजु कयो वञे, त जीअं असीं पंहिंजा मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बचाए सघूं। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ असीं तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। जी नाज़रीन, हीअ जेका मुतासिर ॻोठाणनि जेका दाहूं कयूं आहिनि ऐं उन्हनि जो मौक़िफ़ इहो आहे त हिकु त हिते पाणी सही न आहे, ॿिए नंबर ते असांजे ॿारनि जो इलाजु नथो थिए। हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जावेद कालरू हितां जो DHO मिरपुखास जो डॉक्टर जयराम, हुन खां अलावा मुख़्तलिफ़ डॉक्टरनि सां जेका ॻाल्हि ॿोल कई आहे, अचो त तव्हांखे हुननि जी ॻाल्हि ॿोल था ॿुधायूं। ऐं जावेद कालरू जेका हुननि सां ॻाल्हि ॿोल कई आहे त जेका हुन इलाइक़े जे अंदरि पहुची मुतासिरनि सां हुते जेका मुलाक़ात बि कई अथसि, उन्हनि खां तफ़सील बि वरिता आहिनि, हुते ॿारनि जूं जेके दाहूं ऐं कूकूं आहिनि। अचो त हुन हवाले सां जेको DHO डॉक्टर जयराम ऐं हुन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके डॉक्टर आया आहिनि या DG जी टीम आई, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कई आहे, उन्हनि जे डॉक्टरनि जी तव्हांखे ॻाल्हि ॿोल था ॿुधायूं, उन्हनि जो छा चवणु आहे। लोड ॿधे उनखे सुम्हारियो आहे, मानी खाराए उनखे पाणी पीआरे उनखे सुम्हारियो त भई हाणे सुती पई आहे, उनखे उथारियो, उनमें साह कोन्हे। बट असांखे ख़बर कोन थी पवे, जॾहिं घर वठी अचूं था उन्हनि जो भले उन्हनि खे दवायूं बि खारायूं, नेबुलाइज़र लॻायो, कुझु टाइम ते उन्हनि खे फ़ाइदो आयो, ख़बर कोन्हे उन खां पोइ उन्हनि जी डेथ थी वञे थी। ॿारनि जो वाक़ियो हिन ॻोठ जे अंदरि ई थियो, उन जे लाइ टीम आई आहे, गवर्नमेंट जी महिरबानी आहे। यहाँ पे कुछ अनएक्सप्लेन डेथ्स हुई हैं, जिसकी वजह से DHO और दूसरी टीमों ने हम यहाँ बहुत सारी टीम्स मिलकर आई हैं। हम तमाम बीमारियों को यहाँ पर देख रहे हैं, यहाँ पे मुफ्त दवाइयाँ भी दी जा रही हैं। असां हींअर ॻोठ शमी रिंद में बीठो आहियां, जिते इहे डेथ थियूं आहिनि। असां उन जॻह ते बीठा आहियूं। DHO जी टीम बि आयल आहे, असांजी डायरेक्टर जनरल हैदराबाद खां बि टीमूं आयल आहिनि। असां इहा इन्वेस्टिगेट कयूं पिया त जेके 6 डेथ थियूं आहिनि, उहे 6 डेथ हुनजी को बीमारी नज़र नथी अचे। ज़ाहिरी तरीक़े सां कोई न बुखार आहे, न डायरिया आहे, न ई को ॿियो मसइलो बीमारी जो। हाणे हीअ चवनि था ऑल ऑफ सडन जेके डेथ थियूं आहिनि, उहे असां फर्दर इन्वेस्टिगेट कयूं पिया त इहे छाजे करे थियूं आहिनि, त उहे असां उन्हनि जूं टेस्ट वग़ैरह बि करायूं पिया ऐं फर्दर हुनखे इन्वेस्टिगेट कयूं पिया। त जीअं ई असांजो प्रोसेस कंप्लीट थींदो त पोइ तव्हांखे फर्दर असां जेको आहे डिटेल में तव्हांखे रिपोर्ट ॾींदासीं। बिल्कुलु सर, ॻोठाणे जो इहो बि चवणु आहे की बि चयो त DG हेल्थ ऐं सूबाई वज़ीर सिहत नोटिस वरितो आहे, अहिड़ी एमरजेंसी आहे, पर हिते जेको असांखे लेबॉरेटरी आहे या को अहिड़ा टेस्ट जा सैंपल आहिनि, उहे त अञा ताईं न वरिता आहिनि ॿारनि।
बिल्कुलु डीजी साहब बि नोटिस वरितो, सेक्रेटरी हेल्थ बि वरितो आहे, मिनिस्टर साहब बि वरितो, उन खां पहिरीं कल्ह शाम में ई मूं वरितो। असां वटि हींअर पैथोलॉजिस्ट बि गॾु आहे, किट बि अवेलेबल आहे। असां इन्वेस्टिगेट कयूं पिया, उहे सैंपल बि बिल्कुलु असां ॾिसूं पिया त पहिरीं रीज़न छा आहे, इन खां पोइ असां सैंपल बि बिल्कुलु कलेक्ट कंदासीं। असां वटि टेक्नीशियन बि अवेलेबल आहे, इवन मुंहिंजो 19 ग्रेड जो पैथोलॉजिस्ट बि मूंखां गॾु आहे। त इहा ॻाल्हि न आहे त असां जेको आहे न सैंपल न पिया वठूं या कमु न पियो थिए, छो जो असां आया आहियूं, लाज़मी आहे त उहो फर्दर इन्वेस्टिगेट थिए पई टोटल। उन इन्वेस्टिगेट करण खां पोइ जंहिं शइ जी असांखे नीड हूंदी आहे, इहो त न आहे न त हरू भरू खामखा जेको आहे कंहिंजो सैंपल वठूं त असां ॾिसूं त जेकॾहिं को इशू आहे त बिल्कुलु असां सैंपल कलेक्ट कंदासीं। अहिड़ी कोई बि ॻाल्हि कान्हे त जेको आहे सैंपल न वरिता पिया वञनि या जेको आहे उहा फैसिलिटी न आहे। साम्हूं ई ॿुधाइनि पिया। न ॻोठाणा ॾिस हिकिड़ो लाज़मी आहे, जंहिं घर में डेथ थिए थी त उहो ॻोठाणनि जो मतिलबु इहो राइट हूंदो आहे त भई जेको आहे जेको बि इशू आहे उहो ॿुधाइनि था, मगर इहो त फर्दर असां इन्वेस्टिगेट करे कंहिं नतीजे ते पहुचूं त पोइ उन हिसाब सां असां हिननि जूं टेस्ट वग़ैरह बि कराईंदो ऐं फर्दर जेके आहिनि अञा ॿियूं बि असांजूं जेके आहिनि टीम्स ठहियूं आहिनि मथां खां प्रबंध लेवल खां, उहे बि इनशाला सुभाणे जेके आहिनि उहे बि हिते ईंदियूं, इन खे फर्दर असां इन्वेस्टिगेट कयूं पिया। सर शुरारी मरले में जीअं आम डॉक्टर उनखे जी बीमारी ख़बर नथी पई सघे, कंहिंखे ज़ुकाम आहे या बुखार आहे, डॉक्टर खे ख़बर पवंदी आहे। अरे हाणे ही जेको हिस्ट्री ॿुधाइनि था त अचानक ई ॿार माना बिल्कुलु ठीकु हो, अचानक ई का डेथ थी वई। त हींअर असां वटि ॿ पीडियाट्रिशियन बि आहिनि, फिज़िशियन बि आहे, त उहे फर्दर पाण बि इन खे इन्वेस्टिगेट कनि पिया त कहिड़े रीज़न जे करे जेको आहे न इहे डेथ थियूं आहिनि। त असां जीअं ई लाज़मी आहे थोरो टाइम लॻंदो इन्वेस्टिगेट करे कंप्लीट, पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं त इन जो रीज़न कहिड़ो आहे, छाजे करे इहे डेथ थियूं आहिनि। छो जो इहे न बुखार में थियूं आहिनि, न डायरिया में थियूं आहिनि, न ई ॿिए कंहिं रीज़न जे करे कंहिं बीमारी में न थियूं आहिनि, अचानक थियूं आहिनि। हाणे उहो ई असांखे इहो ॻोल्हणो आहे त छाजे करे ये डेथ थी। मेरा नाम डॉक्टर फाइज़ा इकबाल है, मैं गायनाकोलॉजिस्ट हूँ। हमें यहाँ पे बुलाया गया है शमीर के इन गांव में, यहाँ पे कुछ अनएक्सप्लेन्ड डेथ्स हुई हैं, जिसकी वजह से डीएचओ और दूसरी टीमों ने हम यहाँ बहुत सारी टीम्स मिलकर आई हैं, जिनमें गायनाकोलॉजिस्ट, पीडियाट्रिशियन, जनरल प्रैक्टिशनर, हम तमाम बीमारियों को यहाँ पर देख रहे हैं। यहाँ पे मुफ्त दवाइयाँ भी दी जा रही हैं, खून के टेस्ट, हेपेटाइटिस बी, सी, CBC और दूसरी एक्सरे, चेस्ट, जीन एक्सपर्ट, मलेरिया के टेस्ट भी किए जा रहे हैं। हमारी कोशिश है कि हम जितना इन गांव के लोगों को सहूलियात फराम कर सके अपनी तरफ से करें। जी त हिते हिन ॻोठ में टियों ॾींहुं हिकिड़ी ख़बर नशर थी हुई त गुज़िरियल 2-3 महीननि जे दौरान 6 ॿारनि जी अचानक फौतगी थी हुई ऐं हुननि में जॾहिं ॿिए ॾींहं ते DHO साहिब हिते इंक्वायरी रखी ऐं हुते पीडियाट्रिशियन, फिज़िशियन, मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर कल्ह असां हिते आयासीं। हिते ॻोठ वारनि जा जेको आहे न इन्वेस्टिगेशन जे हिसाब सां ॻोठ वारनि जा बयान बि वरिता, जेके गुज़ारे विया उन कहिड़ी तकलीफ़ुनि में। त हिननि जो मौक़िफ़ इहो हो त सभिनी इहो ई ॿुधायो 6 ॿार गुज़ारे विया, जंहिंमें कंहिंखे सिर्फ़ु बुखार ऐं साह में तकलीफ़ वग़ैरह हुई ऐं 2 या 3 ॾींहं जे अंदरि ॿार फोत थी वियो ऐं उहे मुख़्तलिफ़ पीरियड्स में गैप में, कॾहिं महीने को दिसंबर में फौतगी थी, को जनवरी में, को फेबरवरी में, को मार्च शुरू में, ईअं माना फौतगी थी अचानक। ऐं के ॿार ईअं ॿुधायो वियो त जेके अचानक सुम्हारिया ऐं फौतगी थी, त उन जे लाइ DG साहिब जी टीम, DHO साहिब जी टीम इहे आयो ऐं उहे हिते इन्वेस्टिगेशन करियो। इन्हनि ॿारनि जा लेबॉरेटरी जा सैंपल वग़ैरह जेके उन्हनि जा ॿारनि जा रिलेटिव आहिनि, अज़ीज़ा, उहे वठी विया आहिनि। हाणे ख़बर पए त बाबा असल मसइलो छा हो, छाजे करे इहा बीमारी थी, इहा फ़िलहालु त केर बि उन जे लाइ चई कोन सघंदो त छा थियो। पोइ जॾहिं रिपोर्ट्स ईंदियूं, इंक्वायरी कमेटी जी रिपोर्ट्स मुकमल थींदी, पोइ जेको असांजा बाला ऑफिसर ई ॿुधाए सघंदा त छा मसइलो हो। त छा उन जे लाइ असां हींअर जेको आहे असां हिते जेको DHO साहिब जेका आहे जी अॻुवाणी में हिन शामिर रिंद ॻोठ में हिकिड़ी मेडिकल कैंप लॻाई आहे त जीअं हिते सर्विसिस प्रोवाइड कयो वञनि, ॿारनि जो चेकअप थिए, चमड़ी जो कुझु केसिस आहिनि बीमारियुनि जा उहे ॾिसनि, कुझु ॿार कमज़ोर आहिनि उन्हनि जा न्यूट्रिशन जा मसइला आहिनि उहे बि हिते असां न्यूट्रिशन ॾियूं पिया, ॿारनि जी वैक्सीन बि प्रॉपर थिए पई, माना हर क़िस्म जी टेस्ट, मलेरिया, TB जूं, एक्सरे जूं, उनखां पोइ जेको आहे के वायरल डिज़ीज़ आहिनि उन्हनि जा सैंपल बि वठूं पिया। त जीअं असां कंहिं तइ ताईं पहुचूं त हिते मसइलो छा थियो ऐं हिते ॿार जेका कैंप लॻाइण जो मक़सदु आहे त हिते असां हिननि ॿारनि सां थोरो मसइलो इहो लॻो पियो त हिकिड़ो त हिननि जा गला ख़राबु लॻा पिया आहिनि, डायरिया तमामु घणो आहे, चमड़ी जी बीमारियूं तमामु घणियूं लॻी पियूं आहिनि, थोरी कमज़ोरी वारा ॿार बि अचनि पिया गॾो गॾु असां सां गॾु, त उन हिसाब सां हले पियो ॿार। ऐं लेडीज़ जा कुझु आहिनि त लेडी डॉक्टर वग़ैरह आहिनि, हू बि ॾिसनि बि, थोरो मेलन्यूट्रिशन आहे, रत जी घटाई वग़ैरह सभु शइ आहे, खंघि बि जाम आहे त एक्सरे वग़ैरह थियनि पिया। हिते ॿारनि जो डॉक्टर आहे डॉक्टर भवानी शंकर, डॉक्टर भागचंद साहब आहे, चमड़ी जो स्पेशलिस्ट आहे, डॉक्टर मोहम्मद फुरकान आहे, जनरल फिजिशियन आहे, हिते डॉक्टर मक़सूद आहे,
ऐं पंहिंजो लेडी डॉक्टर अशोक आहे, डॉक्टर लतीफ़ मरी साहब आयो आहे, लेडी डॉक्टर आयो आहिनि हुतां, ऐं असां वटि शिफ़ा वारनि जी मेल न्यूट्रिशन जी टीम पूरी आई आहे। सॼो कमु असीं करियो आहे, मेडिसन सॼी आई आहे असीं सॼो। ॿियो असां वटि एक्सरे थिए पई, जीन एक्सपर्ट थिए पई, मलेरिया थिए पई, कारी साइज़ जूं टेस्टूं थियनि पियूं, इहे सभु टेस्टूं थियनि पियूं हिननि जो, हामला औरतुनि जो सभु शयूं हलनि पियूं। जी नाज़रीन, जावेद कालरू सां डॉक्टरनि उन खां अलावा मुतासिर माण्हुनि जेका ॻाल्हि ॿोल कई आहे उन्हनि जो चवणु हो त असां गुरबत में पीड़ियल आहियूं, असां वटि इलाज लाइ पैसा न आहिनि। असां सिंध TV जा थोराइता आहियूं जिन हिन इशू खे हाईलाइट कयो आहे। उनखां पोइ असांजे ॻोठनि में 2 ॾींहंनि खां मुसलसल जेके माहिर डॉक्टर त अचनि था, मगर हिन वक़्तु असांजा 20 खां वधीक अहिड़ा जेके मासूम ॿार आहिनि अञा उहो ख़ौफ़ में आहिनि। ऐं उन करे जेको हिन खां पहिरीं असांजा 6 ॿार जेके गुज़िरियल तक़रीबन 1.5 महीने जे अंदरि फोत थिया आहिनि, ऐं हिन खां कुझु अरसो पहिरीं जेके 9 मासूम जेके ॿार आहे, हीअ बीमारी उन्हनि जो चवणु हो त तक़रीबन 5 साल जी घटि उमिरि वारनि खां 1.5 साल 2 साल 2.5 3 साल या 3.5 या 4 जे अंदरि साल जे ॿारनि खे थिए थी। ऐं वॾा आहिनि उन्हनि खे त उहो कोन थी थिए, नंढी उमिरि जा जेके ॿारनि खीर पियाक जेके ॿार आहिनि उन्हनि खे इहा बीमारी थिए थी, ऐं ज़ाहिरी तरह का बि बीमारी वग़ैरह न थी हुजे। ऐं अहिड़ी तरह उते जे डॉक्टरनि जो चवणु हो त असां अॼु सैंपल बि वरिता आहिनि। हिते त हिकिड़ी वॾी में वॾी जेका चमड़ी जी बीमारी आहे जंहिंमें तक़रीबन मर्द औरतूं मासूम ॿार आहे उनमें मुब्तला आहिनि, उन्हनि जी असीं हिननि खे मेडिसिन ॾियूं पिया। हाणे ही असां जेका सैंपल मथे मोकिलींदासीं उन मां असांखे ख़बर पवंदी त छा सबबु आहे हिन ॻोठ जे अंदरि ही बीमारी फैलिजी वई आहे ऐं ही मासूम ॿारनि जी रोज़ाने जी बुनियाद ते फ़ौतगी थिए थी। मगर हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिहत खाते पारां जेको नोटिस वरितो सिंध TV न्यूज़ जी ख़बर ते, उनखां पोइ 2 ॾींहंनि खां मुसलसल जेको आहे माहिर डॉक्टरनि जो हुते टीमूं पहुतल आहिनि। हाणे ॾिसजे त हुननि जो इहे टीमूं केतिरा ॾींहं हुननि जो इलाजु कनि थियूं, या हुननि जे असल कहाणी ताईं पहुचनि थियूं, असल उनजी बीमारी ताईं पहुचनि थियूं या नथियूं पहुचनि, कहिड़े नमूने जो इलाजु थींदो, कहिड़े नमूने हुननि खे जेको रिलीफ मिलंदो। ॻोठाणा हिन वक़्तु सिंध हुकूमत खां इहो मुतालबो करे रहिया आहिनि त असांजो इलाजु कराए वञे, असांजे मासूम नंढड़नि ॿारनि जी ज़िंदगी बचाई वञे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।